ख़बर अव्हांखे ॾियूं। सिंध हुकूमत सिंध में मकानी चूंडुनि जे फेज़ 1, 2 ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते हथियारनि जी निमाइश ते पाबंदी लागू करे छॾी आहे। घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे हथियारनि जी निमाइश ते पाबंदी मढ़े छॾी आहे। जंहिं त घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पाबंदी 60 ॾींहनि लाइ हूंदी। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध हुकूमत सिंध में मकानी चूंडुनि जे फेज़ 1, 2 ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते हथियारनि जी निमाइश ते पाबंदी लागू करे छॾी आहे। घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे हथियारनि जी निमाइश ते पाबंदी मढ़े छॾी आहे। जंहिं त घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पाबंदी 60 ॾींहनि जे लाइ हूंदी। आखे आगाह कयूं पिया। सिंध हुकूमत सिंध में मकानी चूंडुनि जे फेज़ 1, 2 ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते हथियारनि जी निमाइश ते पाबंदी लागू करे छॾी आहे। घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे हथियारनि जी निमाइश ते पाबंदी मढ़े छॾी आहे। जंहिं त घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पाबंदी 60 ॾींहनि लाइ हूंदी। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध हुकूमत सिंध में मकानी चूंडुनि जे फेज़ 1, 2 ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते हथियारनि जी निमाइश ते पाबंदी लागू करे छॾी आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे हथियारनि जी निमाइश ते पाबंदी मढ़े छॾी आहे। जॾहिं त घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पाबंदी 60 ॾींहनि जे लाइ हूंदी। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध हुकूमत सिंध में मकानी चूंडुनि जे फेज़ 1, 2 ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते हथियारनि जी निमाइश ते पाबंदी लागू करे छॾी आहे। घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे हथियारनि जी निमाइश ते पाबंदी मढ़ी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पाबंदी 60 ॾींहनि जे लाइ हूंदी।